अदा होशियारी ना वेजो होशियारी ना अगर को मसलो भी थे तो कमदार पांजी जान छड़ाण जी कोशिश कजो से आयो सही आ ये न तो हमलो थी होशियारी पांजी करे बीजो हमरो अगर थे बे तो पांजो होशियारी थी जो ठीक आ वो भी जान छड़ा जो पांजी ठीक आ दा ठीक आ अली मैं खान तो सा वडे बागे बियारो उन्हें अंजाम दिसींदो ठो मल कदमन में किरियो पियई हमेला खान सही है मुखे तो सिर्फ आजाद छड़ दे तो कई तुझे वडे भाग में पाणे दिसी रहो खबर आ तोखे कामरान खान तो कल भोतार नंढे सां भी मिलिया हुआसीं ऐं तोखे सॼी ॻाल्हि जी ख़बर आहे ऐं उन खां पोइ अॼु महिमान बि आयल आहे ऐं जेको आहे सो इन्हनि ॻाल्हियुनि खे बाद में ॾिसूं था ऐं कमदार वरी त तोसां राब्तो न कयो आहे न अच्छा पोइ वॾे भाउ नंढे भाउ सां मुंहिंजी मुलाक़ात थी रस अकरम खान सां पोइ जेके बि ॻाल्हियूं थियूं बराल उहे पाण ते रखजांइ कमदार सां शेयर न कजांइ ऐं कमदारनि ते भरोसो न सम्झजांइ समझी छॾियई न ऐं कमदार अचे त उनखे चईंसि त मूंसां बाग़ ते अची मिले ठीकु आहे न अचु हे सायूं तूरियूं आहिनि ऐं उन्हनि जे मथां इहे छापर ॾियारी आहे मुकमल सायूं तूरियूं आहिनि ऐं अलहमदिल्ला सुठियूं थींदियूं आहिनि असां वटि हा असां वटि सिंध में हिन जी तमामु जेका आहे न फिज़ा घणी आहे ऐं माशाल्लाह तमामु ज़बरदस्त थियनि थियूं ऐं फर्स्ट क्लास वैसे बादशाह जो खैर बा बिस्मिल्लाह दयाल वाल कमदार खुश आं हां बाबा कीअं तबियत हां मां सरे आंदे वियो सर हा चक्कर को जा सरे आंदो हा वो ते जिला वाला ही हुन जाते के जा साथी वो ते निकता हमलो करे दिन असल में गलती असन की बात है मान वो दे उदाहरण के दोस्त इहो छा थो चई हां माण्हू तव्हां अॻुवा करायो हो हमारे सा करायो छो जो मारा मान जो भा मो हुना वेज में था हाली अगवा के जो इलेक्शन पे अचे असा हाली मारायो सी तून अगवा के रखियो दी आमर इहो छा थो चई माना नंढे रेस अकरम खान जो ऐं इहो सॼो माना ड्रामो तव्हांजो रचियल हुयो न हां रे सर पोइ हींअर तोखां कहिड़नि सची कराई मां बिलावल तोखे पकताऊं हां बा पकत मुझे ॿुधा न त मारे छॾींदासीं ऐं मां छा सोचींदो त ज़ालिमनि वॾेरा बस बाने रेस जान ताकि ए ॿाहिरों जा महिमान आयल असांजे ओताकनि ते महिमान नवाज़ असां माण्हू ऐं तूं असांखे जेको आहे ख्वार थो करी उन्हनि जे साम्हूं जेको आहे तूं ईअं खणी थो ॻाल्हियूं शुरू करी मां चवां थो अखियुनि जे साम्हूं टर हल मां हिननि सां मिलां थो पाण ई कमदार खे कर जी बोलो हां जी रे सवा उते बीह ऐं कामरान जी ॿुधायो तूं महिमान खे वठी सिधो हवेली ते हल मां हिननि खे ॾिसांसि थो हा पोइ मोटी अच तूं महिमान खे हवेली ते छॾे उते बीह मूंखे आमिर खाननि सां मिल रहा मां हिन जे करे कामरान खे चई तोखे वापसि घुरायो अथमि ऐं हल हींअर जो हींअर हली मूंखे मिला हा हल हलो मुझे ख्याल में वो अचन था रेस खैर बाबा बिस्मिल्लाह खुश आयो कमदार खैर बाबा आमिर खान दे ख़बर देखो कुछ भोतार ताईं न इहो सलीम खान खे ख़बरूं पयूं त तव्हांजा हथ आहिनि अॻुवा करण में जी भोतारो ने के अगवा त मूं ई कयो कमदार ई तव्हां नंढे भारे से न्यापो खणी आयो त बाबा इहो घुम ॾिसूं असां त आहियूं हुकुम जा बंदा बाबा छा त मसलो हूंदो न जो तव्हां हुनखे अॻुवा कयो आहे छो अॻुवा कयो माण्हू मारियो हमारा माण्हू मारियो ई मुंहिंजो भाउ मारियो ई इन जे करे असां रेस नंढे जे चोर ते अगवा कयोसीं पोइ पार खणी वियासीं इन जे करे बाबा ढोर कढरायो बाबा असां रेस कढरायो नंढो मना ढोर कढण जे चक्कर में कंहिं इंसान जी ज़िंदगी उहा उन्हनि विञाए छॾी हिकिड़ो खसीस ढोर काथे इंसान जी अहमियत
इंसान के मानू कौन तो दिसे न मना मैं जे करे कि इंसान के ये मना जाया करे छन वो खून वाए छन सली मारा सोचे ना बा हुन जो मारो दो मारो मुझे मारन बा ना पो हुनन के सली मारन के एतरो कुछ कोन पियो थे त जे ढोर नितो हो त ढोर थी पवंदो आ इंसान वापस ईंदो आ मना ये सजा कम जेके न मना सलीम करायान हाँ बाबा यो गरीब कोने यो वडो जालिम आ गरीब कोने गरीब मिड़े नाले में आ मूं वटि पेरा आई मां चयोमांसि 2 ॾींहंनि जी मोहलत ॾे ॻोल्हींदासीं उन जे बावजूद बि हिन मां अहम कोन शहर निकितल मुकमस आहे हिन हणी मुंहिंजो भाउ मारे छॾियो भाउ मारे उन जे करे वरी हींअर बाबा रुपी नामर सां मिलण पोइ हुननि जी की तार कई पोइ बाबा सलीम कमदार बस कर अमर खान हींअर तूं छा थो चवणु चाहीं मूंखे तूं पंहिंजो रायो ॾे रेस मूं त पहिरें ॾींहं ते सोचे छॾियो मूं चयो त एवज़ में सलीम खे गुम करे छॾियां लाॻी थो बसि हिन दुनिया मां पर मूंखे त न तव्हांजो नंढो भाउ मिलियो आहे कमदार बि अॼु मिलियो मूंसां रस्ते में त भोतार त मिल न त मां त सलीम खे के ॾींहं चित करे छॾियां हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध अगरि जे सलीम तव्हां वटि आहे त उन खे चुपचाप में कंहिं ॿिए हंधि शिफ्ट करे उतां आज़ादु कयोसि ईअं न त सुभाणे थी सघे त वरी तव्हां ते ॻाल्हियूं अची वञनि मां इन्हनि ॻाल्हियुनि खे ॾिसां थो ऐं तव्हां महिरबानी करे थोरो साइड ते रहिजो जेसि ताईं मां मसइले खे हल नथो कयां तेसि ताईं तव्हांखे पके ते अचिणो ई न आहे कचे में ई रहणो आहे ऐं सलीम खान खे ॿिए हंधि किथे बि शिफ्ट करे तव्हां उतां आज़ादु थी वञो उनखे छॾे ॾियोसि बाबा हींअर त तव्हांजे कमंद में कढाया आहियूं त हेॾे ओर ते मेले में अच्छा हा बाबा कमंद में पंहिंजे हाणे हितां कढाया हूंदासीं उहा ॻाल्हि कान्हे का वोटनि जे करे असां चुप कयूं वेठा खान ऐं मारम खान मुंहिंजे कमंद में जे अगरि आहे सलीम खान त हिनखे हिते ई रहण ॾिजोसि ऐं ज़रूरत ई कान्हे का बिलावल खान जी ऐं उन्हनि ॿियनि हमराहनि जी जो मुंहिंजे कमंद में ऐं मुंहिंजी ज़मीन में अची ईअं पेर रखनि हिनखे हिते ई रहण ॾिजोसि ऐं कमदार ॿुधी छॾ की था ॻाल्हि न कजां न त पटको धूड़ हूंदई बाबा कमदार ते हमलो कयो आने उन खां पोइ हिन कमदार ॿुधायो अथनि बाबा उहो मां मिलियो हुउसि कमदार सां उहो मूंसां मिलियो हो मूं हुनखे चयो त सलीम खान जी हेॾी ज़रूरत थी वई आहे हुनजे हमराहनि जी जो तो त ईअं हमलो कयो अथनि मूंखे सभु कमदार ॻाल्हियूं ॿुधायूं पर हींअर तव्हां हिन हमराह खे हिते रखोसि ऐं हुननि खे ईंदा ई कोन मुंहिंजी ज़मीन में त पोइ ठीकु आहे वॾेरा इहो कमु मोते आहे बाबा बसि माशाल्लाह तव्हां भले हलो हिते हुजो तव्हां हर शइ मालिकी थींदी बाबा तव्हां निकिरजो हेॾे होॾे न जेसि ताईं मां मसइले जो हल नथो कयां ठीकु आहे वधीक महिमान नवाज़ी सॼी कजां हिननि जी सही आहे बाबा कंहिं बि शइ जी तकलीफ़ हिननि खे न अचे सही आहे बाबा ठीकु आहे ठीकु आहे तव्हां हलो भले मां चवां थो निकिरण वारी कयो पार निकिरी हलूं ॿाहिरि असां निकिरूं अदा खे छॾाइणो अॼु कीअं बि करे हलंदा त तेर न आहे मां चवां त हीअं कम जे विच कयूं जीअं महिल तां दरिया चुकी हलूं मां सम्झां थो त आवाज़ हिते काठी जो अथई हीअ परियां फिरीस माथा तूं हेॾां फिरीस जी मां आवाज़ अमर खान जा भाइर न लॻे थो त सलीम हिते ई आहे न जी दा ॼणा त अमीर खमीज़ो खान हा देर न कर बस मसा ते निकिरी आवते निकरा अदा ये बैठा थे मुझे ख्याल में हां फिर हनी दादा नवी देन मुझे ख्याल में बिलावल अची आ दई ओके भी लगे
बॉस साहब निकल नहीं कयो हाँ थोड़ो साइड वठी पो इन ना मुकाबलो कर तू अदाव ना थी तू रविंदर फेरिंग लगी पई आ हाँ मामा सा तारा बुतन ला करी खेर वो भला मां बटे फेर छड़े छया करा हल भले वा उता हलाऊं ॾिसूं फेरिंग लगी पई आ हथियार त असां वटि आहे भला हली ॾिसूं दोस्तनि में कुझु वॾो को मसलो त वॾो कोन थियो आहे न हल बा, हल अचु त बा। ॾिसूं। रविंदर हर पंजे बाक है आचो दा गोली लगी भैया उठा निकल अदा निकरी चोर गोली लगी था अदा अदा बारह खोली थे उतार के पूछा जा रहा हूँ अदा बता दे जी मासा ख्याल था हां मासा बता दे वडो जुल्म कर था हाँ हे छा थियो अदा जेका फायरिंग पहले मूंखे लॻे थो सलीम खान छॾाए ॾे बिलावल खान सदायो तो पो हमरा त ॾिसूं काथे न ख़बर त पोए न ऐं त सही किथे कुझु थियो त न आहे फायरिंग थी आहे ज़रूर तो माण्हू ज़ख़्मी हूंदो त लॻो पियो आहे किथे न किथे फायरिंग हमरा असांजो धकी थियो त हेॾा निकिरी विया आहिनि हमरा असांजा हे धकी करे विया आहिनि फेरिंग तॾहिं आई त पोइ इहो खण रुमाल त ॾिसूं न पोयां हल आराम कंदो हे त हिते वेठा वई वाह जो लगा खेत आहे आज गोली लगी भैया अदा है गोली लगी थी हां जंगल में लगी गोली होश कर अमीर को मसलो ना आहे अदा रुमाल में दो रुमाल खण अदा तू परियां थोड़ो ख्याल कर सही आहे। भला कुछ पटी करे वेठा पाण ई असां अस्पताल हलण जहिड़ा त न आहियूं कुछ ना आहे अदा रत बी या शुक्र आहे अदा थोड़ो आस्ते बस बस अदा पटी थी वई आहे दिलजा कर अदा भले चल टिकी कर मसलो ना आहे हिते हाणे खुटको ना आहे हिते हाणे असां वॾेरे जे इलाइक़े खां निकितल आहियूं छो ज़ोर ई वॾेरे जे इलाइक़े ते पिया कनि दिलजा कर बसि हाणे ज़ोर असां ते कुझु हटियल हूंदो लाज़मी उन्हनि खे पंहिंजो माण्हू मिली विया तूं दिलजा कर बाक़ी जरा ई कोई दवा वरी घुराए वठंदासीं राति अलाह ख़ैर कंदो हमीसा ये दा रामू जो चवणु आहे त हाणे कमदार खे लाज़मी इतलाह करणु घुरिजे असांखे सही आ छो त असांजो माण्हू धकी आहे सलीम खान खे छॾाए विया आहिनि बिलावल खान वारा हां फायरिंग करे त किथे मथां पोइ रेस वरी असांखे सोभो कनि त तव्हां माण्हू हथ सां छॾियो आहे इतला सही आ लाज़मी आ ॼण इन जो गवाह तूं रहंदे हां महरम मां वियासीं रेस ग़ुलाम अली खान सां मिलण लाइ इन जो गवाह तूं रहंदे सही आ कमदार खे बाग़ा कयूं त वॾेरे खे ॿुधाए लाज़मी सही आ दा सही तो चइयो हे थोरो मसइलो न आहे हां असांजो भाउ ज़ख़्मी थी पियो आहे गोली लगल दे अलाह ख़ैर कंदो अदा सही आ
बाक़ी इन ॻाल्हि खे पोइ ॾिसूं था। हींअर हाली असां ते बि ज़ोर वॾो आहे ऐं सलीम ख़ान वारा हिन महिल पूरो वरी अञा ज़ोर ॾींदा, छो जो सलीम ख़ान सां असां हालत वॾी कई आहे, गिलियो अथसि ज़मीन में असां हुन सां घटि हालत कोन कई आहे। यादि हूंदसि बाक़ी ये धक पाथर यादि त क़यामत ताईं रहंदा था आया, फटनि जा त निशान रहंदा आहिनि न, पोइ छो न खणी भले फट ख़तम बि थी वञनि। हा बि ज़ख़्मी आहे, तूं हीअं कर, तूं कमदार जी ॻोल्हा कर, सही आहे, हथ अचे त वचूं अचीस। सही आहे, मां वञा थो।